नाज़रीन, रानीपुर वाक़े ख़िलाफ़ बदीन प्रेस क्लब अॻियां सूर में सिथ पारां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हीअ ते रिपोर्ट करे रहियो आहे इमरान अब्बास। बदीन प्रेस क्लब अॻियां सूरमी वुमेन डेवलपमेंट सोसाइटी पारां मारवी आपदा समूह, सदफ़ कीरियो, खुर्शीद मेमण, बख्तावर जमाली, गुलाम नबी कीरियो जी अॻवानी में रानीपुर में मुबैना क़त्ल थींदड़ मासूम न्याणी फातिमा फरोड़ो जे मुबैना क़त्ल ऐं ज़्यादती ख़िलाफ़ बदीन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी रैली कढी वई ऐं मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते उन्हनि जो चवणु हो त जेको गॾिजाणी असांजी जगह थी आहे सूरमी सतई सूरमी डेवलपमेंट वुमेन सोसाइटी जे तरफ़ां थी आहे, जंहिंमें असांजा भाइर ऐं भेणूं इन में शामिल आहिनि त फातिमा फरोड़ो जे जेको क़ातिल आहिनि उनखे सरेआम फांसी सज़ा ॾिनी वञे। असद शाह जेको बुरे तरीक़े सां हुनजो जेको तज़लील कई वई आहे, उन न्याणी जी जेकी 10 सालनि जी न्याणी जंहिंजो जीअण जो हक़ु उन खां खसियो वियो आहे, अहिड़नि माण्हुनि जे लाइ हीअ जीअण जो उन्हनि खे हक़ु न आहे ऐं असां उन इंसाफ़ लाइ सभु औरतूं ॿाहिरि निकितियूं आहियूं। त असां इन लाइ अॼु आया आहियूं ऐं असां फातिमा फरोड़ो लाइ हर वक़्तु जदोजहद कंदासीं ऐं इहो जेको असां एहतजाज रिकॉर्ड करायो आहे त फातिमा फरोड़ो जे क़ातिलनि खे सख़्त सां सख़्त सज़ा ॾिनी वञे। असांजो जीअण जो हक़ु खसे वरितो आहे पीर असद, उनखे इनकाउंटर कयो वञे सरेआम। उनजो जीअण जो हाणे को हक़ु न आहे हिन दुनिया में, जे हेॾी मौसम न्याणीअ सां एॾो ज़ुल्म कयो। एहतजाज में मौजूद सभिनी जो इहो ई मुतालबो हो त मासूम फातिमा जे क़ातिलनि खे सरेआम फांसी ॾेई सिंध जी अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।